ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, जीवन में तक़दीरवान केरु हूंदो आहे, है न। तक़दीर ठाहिणी पवंदी आहे। कईअनि जे लाइ चवंदा आहिनि हिन जी तक़दीर ठहियलु आहे, है न। कईअनि जे लाइ छा चवंदा आहिनि कि हिननि जी तक़दीर ठहियलु आहे, ऐं कंहिंजी तक़दीर ठाहिणी पवंदी आहे, है न। तक़दीर ठाहिणी पवंदी आहे। तक़दीर कीअं ठहींदी आहे? जॾहिं असां पंहिंजो तन मन धन स्वयं जे ऐं ॿिए जे भले जे लाइ यूज़ करूं, है न। पंहिंजो तन मन धन असां स्वयं जे ऐं ॿिए जे कल्याण जे लाइ यूज़ करूं, उनखे चइबो आहे तक़दीरवान, है न। अॼु जीवन में माण्हुनि वटि चीजियूं हूंदे हुए बि माण्हू हुन चीज़नि खे स्व जे लाइ ऐं ॿियनि जे भले जे लाइ यूज़ नथो करे न त उहो ख़ुदि उन चीज़ सां सुख थो वठी सघे, न उहो ॿिए खे सुख वठण थो ॾिए, है न। तन सां अॼु माण्हुनि खे लॻंदो आहे न मां त न कंदमि, मुंहिंजो त शरीर ठीकु न आहे न। लेकिन माण्हू ॾिसो छा थींदो आहे, अगरि असां तन सां कंहिंजी मदद करूं, सेवा करूं, कंहिंजे लाइ सुठो करूं, त उन सां छा थींदो, उन जी दुआयूं असांखे मिलंदियूं आहिनि, असांखे उन जी दुआयूं मिलंदियूं आहिनि। त दुआयुनि सां बीमारियूं बि ख़तमु थी वेंदियूं आहिनि। ॾिसो पहिरियों एॾा माण्हू बीमार थींदा हुया, है न। पहिरियों छो न थींदा हुया? श्री सभु हिक ॿिए खे कर्म करे करे सुख ॾींदा हुया न, है न। अॼु ॾिसो माण्हू जेतिरो कर्म खां परे भॼे थो, जेतिरो हिक ॿिए खे सुठी रीति ॿ शब्द नथो चई सघे, कंहिंखे कुझु ठाहे ॾेई करे नथो ॾेई सघे, कंहिंजे लाइ कुझु करे नथो सघे। हर हिकु सोचे थो असां वटि फालतू थोरी आहे पैसो, असां न खाऊं छा, है न। हर हिकु इहे सोचे थो न असां न खाऊं छा, असां बि त खाऊं। लेकिन अगरि असां वटि पूरो फुल्को बि हुजे न, त सम्झो असां अगरि उन मां हिकु टुकड़ो खाधो, बाक़ी सभु बाटियो न, त असांजो पेट भरिजी वेंदो दुआनि सां। दुआनि सां अॼु माण्हू इहे नथो सम्झे कि तक़दीर कीअं ठहींदी आहे। जॾहिं असां तन सां, भई असांखे शरीर आहे, है न, शरीर खे ख़ुदि जे शरीर खे खाराइणु पीआरणु तयारु करणु अलॻि ॻाल्हि आहे। पोइ छा वेही रहूं, है न। पोइ वेही रहूं त शरीर बीमार थी वेंदो आहे। अगरि असां हुन शरीर सां कुझु चीजूं ठाहियूं, कंहिंजी ॿारनि जी सुठी रीति पालना करूं, ॿियनि खे कुझु ठाहे ॾियूं, त कंहिंखे रोटी सुठी रीति ठाहे ॾियो, हुन शरीर सां कमु करे कंहिंखे पैसा कमाए ॾियो। कंहिंजो माण्हू चवंदा आहिनि कंहिं बीमार जी सेवा करो त दुआयूं मिलंदियूं, है न। बीमार त छॾो, अॼु माण्हू ख़ुदि जो ई सुठी रीति पंहिंजे शरीर जी देखभाल करे, पंहिंजे घर में जेका माण्हू आहिनि उन्हनि खे सुठी रीति ख़ुशी ख़ुशी सां उन्हनि खे रोटी पाणी सभु जो बि कुझु आहे उहो ठाहे ॾे, त माण्हुनि खे उनजी दुआयूं मिलंदियूं। मेन हूंदो आहे पंहिंजी तक़दीर ठाहिण लाइ असांखे पंहिंजे तन सां एतिरो सुठो कमु करिणो आहे जंहिंसां माण्हुनि जी दुआयूं मिलनि। मन सां भॻवान खे यादि करिणो आहे, है न। मन सां भॻवान खे यादि करिणो आहे, तन सां कर्म करिणो आहे, ऐं धन खे सही रीति कार्य में लॻाइणो आहे,
है न। माण्हू सोचदा आहिनि, कई माण्हू न धन लिकाए करे रखंदा आहिनि, धन इकठो कंदा आहिनि। छो इकठो कंदा आहिनि? बीमारी में कमु ईंदो, है न। कई माण्हू सोचदा आहिनि असां ॿुढा थींदासीं न, बीमार थींदासीं न, त इहे कमु ईंदो। त तव्हां ॿुढा थी करे बीमार थियो ई छो था? हा, ईअं सोचियो भई इहे धन असां इकठो कयो आहे, समय ते कमु ईंदो। हाणे समय ते त सुठो समय बि अची सघंदो आहे, बुरो समय बि अची सघंदो आहे। मतिलबु असां सोचंदा आहियूं न बीमारी में कमु ईंदो, त असां हुनखे जीअं बीमारी खे आह्वान था करूं कि तूं अचूं असां पैसा लॻायूं। बीमारी अॼुकल्ह माण्हुनि खे न डॉक्टरनि वटि ऐं इन्हनि वटि वञण में न ॾाढो इंट्रस्ट ईंदो आहे, है न। डॉक्टर वटि वेंदा इलाज कराइण, त चईंदा कि हा मां डॉक्टर वटि वियमि, ॾाढे सुठे वॾे डॉक्टर वटि वियमि। त जीअं त ॾाढे ख़ुदि खे ॾाढो महान सम्झंदा आहिनि, मतिलबु ॾाढो सुठो कमु करनि था, जीअं सुठे डॉक्टर खे ॾेखारीनि था, है न। कंहिंखे बि अगरि कुझु बीमारी में वॾो निकितो न, त ॾाढो ईअं सोचदो आहे ॾिस मूंखे एॾी वॾी बीमारी थी वई आहे। छो जी तव्हां धन इहे ई कढियो आहे, धन कढियो आहे न बीमारी में लॻाइण लाइ। ऐं जंहिं कार्य जे लाइ धन आहे, अगरि असां हुन कार्य में यूज़ न कंदा आहियूं त धन वेस्ट थी वेंदो आहे। त धन सां बि असां अहिड़ा कर्म करूं जंहिंसां असांखे दुआयूं मिलनि। त तन मन धन इन्हनि खे असां ठीक रीति सां जीवन में कार्य में लॻाईंदासीं, तॾहिं असांजी छा ठहींदी आहे? तक़दीर ऊची ठहींदी आहे, है न। कई माण्हू ॾिसो भले ई कुझु कमु न करनि, लेकिन मन सां सभिनि जे लाइ सुठो सोचदा आहिनि, है न। मन सां सभिनि जे लाइ सुठो सोचदा आहिनि, मन सां सभिनि जे लाइ दुआयूं कंदा आहिनि, दुआ कंदा आहिनि, है न। ऐं पंहिंजो धन बि सफल कंदा आहिनि। पाण वटि जो चीज़ूं आहिनि न, हुननि खे बि सफल कंदा आहिनि, उहा वेस्ट न कंदा, है न। हुननि खे बि सफल कंदा, वेस्ट न कंदा। त इन सां छा थींदो आहे कि उन्हनि तन बि सही रीति कम में लॻायो, मन बि लॻायो, धन बि लॻायो। भई तन सां चलो ॿियो कोई सेवा न करे, लेकिन माण्हू उन्हनि जे लाइ दुआ करे त चलो आत्मा तन में वेठी आहे त दुआ त करे थी। धन उन्हनि समय सही कम में लॻायो, त उन सां दुआयूं मिलंदी त माण्हू वेठे खाए। अॼु कंहिं वटि दुआयूं हुजनि न, कंहिं वटि दुआयूं हुजनि न, त माण्हू वेठो खाए। त बाबा असांखे चवनि था कि तक़दीर ऊची ठाहिणी पवंदी आहे। कई माण्हू चवंदा आहिनि ॾिस हिन जी तक़दीर कहिड़ी सुठी अथसि, मुंहिंजी खोटी आहे। कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां अॼु खां सुठा सुठा कर्म करो, ॿियनि खे दुआयूं ॾियो, ॿियनि खे सही रास्तो ॿुधायो, ॿियनि जे लाइ जेतिरो थी सघे ख़ुदि बि खाओ, हुनखे बि खाओ, बाटे करे खाओ। अगरि तव्हां वटि धन आहे त ईअं माण्हुनि खे फालतू दान न करो, ॾिसी करे दान करिणो हूंदो आहे, ताकी तव्हांजे धन अगरि ग़लति कम में यूज़ थियो त हुन सां पाप बि चढ़ंदो आहे, है न। त धन खे असांखे कीअं कम में लॻाइणो आहे? मूंखे पंहिंजी तक़दीर ऊची ठाहिणी आहे, मुंहिंजी तक़दीर ॾाढी खोटी आहे, त हुनजे लाइ उपाय छा था ॿुधाइनि बाबा? तन मन धन इन सां अहिड़ा कर्म करो कि माण्हुनि जी दुआयूं मिलनि, त तव्हांजी तक़दीर ऊची थी वेंदी। तक़दीर खे ऊचो ठाहिण लाइ असांखे छा करिणो आहे? पंहिंजो इहे टई चीज़ूं सफल करणियूं आहिनि, सुठे कम में लॻाइणियूं आहिनि, है न। भॻवानु तक़दीर न ठाहींदो आहे। कई माण्हू चवंदा आहिनि कि भॻवानु हिनखे केॾी सुठी तक़दीर ॾिनी अथई, मुंहिंजी तक़दीर एॾी बुरी छो ठाती अथई? भॻवानु कॾहिं बि कंहिंजी तक़दीर न लिखंदो आहे, कंहिंजो भविष्य न लिखंदो आहे। इहे माण्हू जो चवंदा आहिनि हे भॻवानु तूं मूंसां इहे छा कई, हिनखे त एॾो सुठो थो ॾे, मूंखे एॾो बुरो छो थो ॾे, हीअ त एॾो बुरो कमु करे थो त बि हिन सां सुठो थिए थो, मां कहिड़ो पाप करे आई आहियां, मूंसां छो अची वैर विधो थी? भॻवान खे चवंदा आहिनि।
त भॻवानु चईंदो आहे न त मां कंहिंखे सुख ॾींदो आहे न कंहिंखे दुख ॾींदो आहे, न कंहिंजी तक़दीर ठाहींदो आहियां, न कंहिंजो भाग्य लिखंदो आहे। भॻवानु असांखे पंहिंजे भाग्य लिखण जी कलम तव्हां वटि आहे। तव्हां जीअं रोज़ु हिसाबु कढंदा आहिनि न, बिज़नेसमैन वारा माण्हू न हिसाबु कढंदा आहिनि कि असांजो रोज़ु केतिरी कमाई थी, है न, केतिरी असांजी कमाई थी। त उअं ई रोज़ु हिसाबु कढो कि मुंहिंजो अॼु मन जा संकल्प कीअं रहिया, मां कंहिंजे लाइ सुठो सोचियो, कंहिंजे लाइ सुठो ॻाल्हायो, कंहिंजे लाइ कोई सुठो कर्म कयो, पंहिंजे तन सां कंहिंखे 2 रोटियूं ई चैन सुठी ठाहे ॾिनी, हुन आत्मा खे शांती मिली। भई रोटी ठाहिण जो कमु त लेडीज़ रोज़ु ई कंदी आहे, धंधो करण जो कमु त जेंट्स रोज़ु ई कंदो आहे। हाणे दुकान ते धंधो कंदे समय माण्हू छा थो सोचे करे कमु करे कि अरे पैसो त कमाइणो ई आहे, हिननि खे खाराइणो पीआरणो, इहे करिणो आहे, त बोझ वश करे थो या ख़ुशी ख़ुशी करे थो, है न। ॾिसो एतिरो त इंसानु समझदार हूंदो आहे न, एतिरी त छोरी ऐं छोरो समझदार हूंदो आहे, भई शादी करण खां पोइ असांखे करिणो ई पवंदो, है न। त एतिरो त समझदार हूंदा ई आहिनि, त समझदार थी करे शादियूं करनि, बोझ वश कमाईंदा, बेमन सां कमाईंदा, बेमन सां ॿारनि खे पालंदा, माउ पीउ खे पालंदा, या बेमन सां कर्म कंदा त हुनखे दुआयूं मिलंदियूं ई न। पोइ भले उहो केतिरो बि सोचे मां हेॾो कमायां थो, हेॾो कमु करां थी, हेॾो ॿारनि खे पालां थी, ईअं थी करां, ईअं थो करां, लेकिन मुंहिंजी तक़दीर ॾाढी खोटी आहे, छो जो तव्हां वटि दुआयुनि जो खातो आहे ई न, है न। हर छोरी ऐं छोरे जे जीवन में चाहे केतिरा बि पढ़ियल लिखियल हुजनि, है न, माउ बाप त हुननि जी शादी कराईंदो ई सही, है न। शादी कराइण खां पोइ हुनखे चईंदा ॿार पैदा करो ई सही, पोइ हुननि जो जीवन त ख़तमु, हुन खां पोइ त हुननि खे ॿियनि जी लाइ जीअणो आहे, है न। हुननि जो जीवन त खपनि, इहा अकुल त सभिनि खे हूंदो ई आहे, त छो न माण्हू ख़ुशी ख़ुशी करे, या त करो ई न त ॿियो कोई कमु करो, लेकिन जीवन में असांखे कुझु बि करिणो आहे त ख़ुशि रहो। शादी न करो त बि ख़ुशि रहो, शादी करो, ॿार पैदा करो त बि ख़ुशी ख़ुशी सां करो, छो जे असांखे दुआयूं जमा करणियूं आहिनि, है न। पैसो कमायो, जेतिरो कमायो, जेतिरो थी सघे ईमानदारी सां कमायो। अगरि ईमानदारी सां नथो हले घर कमाइण सां, त चलो थोरो बहुत भॻवान खे ॿुधाए करे ठगी बि करे सघंदा आहियो, लेकिन जास्ती लोभ न, है न। लेकिन जास्ती लोभ न हुजिणो खपे असांखे। ॿियो जो बि कमायो था हुन में ख़ुदि बि ख़ुशि रहो, ॿियनि खे बि ख़ुशी ॾींदा रहो, है न। ख़ुशी ख़ुशी सां कर्म त करिणो ई आहे, है न, कर्म त करिणो ई आहे माण्हू खे, या घर जो या ॿाहिरां जो, या ॿार बि पढ़ाई लिखाई। ॾिसो अॼु कोई माण्हू सोचंदो आहे कि हिन जी तक़दीर सुठी त सुठो पढ़ी लिखी अॻियां वधी वियो, वो कई बार पिछले जन्मनि जो बि हूंदो आहे, कई बार आत्मा में जे मथां एॾो बोझ न हूंदो आहे, है न। ऐं कंहिं आत्माउनि जे मथां ॾाढे जन्मनि जो बोझ हूंदो आहे त उहो पढ़ी लिखी बि सुठी रीति न सघंदी आहे, है न। त इहे सभु बि हिसाब किताब थींदा आहिनि। ऐं कंहिं पिछले जन्म में कंहिंखे पढ़ण न ॾिनई त हुनजो बि बोझ हूंदो आहे। सम्झो हिन जन्म में कोई कंहिंखे पढ़ाई लिखाई नथो करणु ॾे, कोई कंहिंजी पढ़ाई में विघ्न थो विझे, कोई बुरा कम थो करे, ॿियनि खे पढ़ाई में बि बुरा कम थींदा आहिनि न, टीचर ठही करे बि, त हुननि जे मथां उहो बोझ हूंदो आहे पिछले जन्मनि जो, त बि माण्हू पढ़ी लिखी, ॾाढा रीज़न हूंदा आहिनि हर कम में। पर असां हर हिक जी तक़दीर पिछले जन्मनि जे कर्मनि खे यादि करे कर्म कूटणो न खपे। उहो त चलो असांजा कर्म बिगड़ल आहिनि त अॼु असांजो बुरो आहे, लेकिन अॼु असां चाहियूं त अॼु असां सुठा कर्म करे माण्हुनि जी दुआयूं वठी करे पंहिंजे जीवन में अॻियां वधी सघंदा आहियूं। कहिड़े बि क्षेत्र में असां अॻियां वधी सघंदा आहियूं, कंहिंसां दुआयुनि सां। कई माण्हू चईंदा आहिनि न कि हा हिन जो जीवन पहिरियों ॾाढो
ईअं हुयो, हाणे ॾाढो सुठो थी वियो अथसि। छो छोजी जॾहिं जीवन में माण्हुनि खे दुख हूंदो आहे न, परेशानी हूंदी आहे न, त उहो ऑटोमेटिकली उनखे माण्हुनि जी दुआयूं मिलंदियूं ई आहिनि। त उहो पंहिंजी महिनत बि हूंदी आहे ऐं माण्हुनि जी दुआयूं बि हूंदियूं आहिनि, जंहिंसां इंसानु अॻियां वधी वेंदो आहे। ऐं सभिनि खां पहिरियों कि इंसान खे दुआयूं हिकु लिफ्ट जो कमु कंदियूं आहिनि, है न। ॾिसो वैसे माण्हू, ॾिसो अॼु माण्हू वटि पैसो आहे, सभु आहिनि, त माण्हू सोचंदा आहिनि असां वटि त सभु आहे, असांखे छा कमी आहे। त कंहिंखे कुझु बि चई छॾियो, कंहिंसां कुझु बि बुरो करे छॾियो, कंहिंखे गारियूं ॾेई छॾियूं, कंहिंजे लाइ बुरो भलो फैलाए छॾियो, माण्हुनि खे फ़र्क़ु न पवंदो, चवंदो असां वटि त सभु कुझु आहे, असां त भरपूर आहियूं। लेकिन उहो पंहिंजो कल्ह ठाहिनि था। भले अॼु कंहिं वटि पैसो आहे, पढ़ियल लिखियल आहिनि, सभु कुझु आहे, लेकिन अगरि इंसान अॼु अगरि कोई बुरो कर्म करे थो त उहो कल्ह जे लाइ त बदुआयूं इकट्ठी थो करे न, कल्ह जे लाइ त पंहिंजा रास्ता बंदि थो करे। अॼु त तव्हां वटि आहे पैसो, लेकिन जॾहिं असांजो पाप जो घड़ो भरिजी वेंदो त सभु ख़तमु थी वेंदो। पोइ माण्हू वापसि सां सभिनि जे अॻियां हथ जोड़ंदो, है न, भॻवान जे अॻियां झोली फैलाईंदो, पोइ वेचारो थी वेंदो आहे। पहिरियों अहंकारी हूंदो आहे, पोइ वेचारो थी वेंदो आहे, है न। पोइ चई न ॾिस पहिरियों हिनखे केॾो अहंकार हुयो, हाणे ॾिस वेचारी कीअं थी वई आहे। पोइ हुनजो ॻाल्हाइणु, हलणु, चलणु वेचारनि वांगुरु थी वेंदो आहे। पोइ माण्हू हुनखे दुआयूं ॾींदा अथसि। त पहिरियों ई सोचो अॼु असां वटि पैसो आहे, स्टेटस आहे, है न, त जो बि आहे उहो असांजे पिछले जन्मनि जे सुठे कर्म जे कारण आहे। त अॼु बि मां सुठा कर्म कंदमि, अॼु बि मां पंहिंजी सोच बोल कर्म सभिनि जे लाइ निर्मानतापूर्वक सुठी रीति हलंदमि, त मुंहिंजे लाइ कल्ह जो जमा थी वेंदो, है न। अगरि हर इंसानु इहे सोचे त कॾहिं कोई वेचारो थिए, कॾहिं कोई भॻवान जे अॻियां झोली फैलाए, कॾहिं कोई दुखी परेशान थिए, है न। इन करे जीवन में असांखे केतिरो बि पैसो थी वञे, केतिरी बि वॾी पोज़ीशन थी वञे, केतिरो बि वॾो इंसानु ठही वञे, लेकिन हमेशह निर्मानता हुजणी खपे। ॾिसो जीअं पेड़ बि वैसे त सिधो हूंदो आहे, लेकिन सोचो हुनजे अंदरि जॾहिं फल फ्रूट ईंदा आहिनि त उहो झुकी वेंदो आहे, है न। अंब जो पेड़ ईअं त ॾाढो बीठो आहे, लेकिन जॾहिं हुन में अंब ईंदा आहिनि त उहो पेड़ झुकी वेंदो आहे न। त ईअं ई जेतिरो असांजे जीवन में उन्नति थिए न, जेतिरो असां जीवन में अॻियां वधूं, जेतिरो असां जीवन में नाम कमायूं, पैसो कमायूं, पढ़ी लिखी डिग्री प्राप्त करूं, ओतिरो असां में छा हुजणी खपे, निर्मानता हुजणी खपे। उन सां माण्हुनि खे दुआयूं मिलंदियूं आहिनि। ॾिसो कोई वॾो माण्हू बि अगरि ॾाढो निर्मान हुजे, ॾाढो सुठो ॻाल्हाए, सभिनि खे इज़त ॾिए, त सभु चईंदा न अरे ॾिस हेॾो वॾो माण्हू बि केॾो उन सां हले थो, त सभु हुनखे दुआयूं ॾींदा अथसि, ॿियो अॻियां वधि, ॿियो अॻियां वधि, आशीर्वाद ॾींदा आहिनि, है न। आशीर्वाद वठण लाइ पेरे पढ़ण जी ज़रूरत न आहे, दिलि सां असांखे हिक ॿिए खे आशीर्वाद ॾींदासीं। पर ॾिसो कोई अहंकारी हूंदो त हुनखे माण्हू चईंदो कि अरे त ख़ूब अॻियां वञे, उहो त चईंदो न हिनखे त ज़्यादा ई उड़े थो, इहे त ज़्यादा ई अहंकार थो ॾेखारे, ज़्यादा ईअं करे थो, जॾहिं किरंदो त पतो लॻंदुसि, है न। त उहो अॼु त भले ई सुठी कुर्सी ते वेठो आहे, सुठी पोज़ीशन ते आहे, लेकिन अगरि अॼु हुनजो बिहेवियर सुठो न आहे त उहो पंहिंजी तक़दीर खे लकीर ख़ुदि ई थो लॻाए। पंहिंजी सोच बोल कर्मनि सां इंसानु पंहिंजी तक़दीर खे ख़ुदि ई लकीर लॻाईंदो आहे, भॻवानु या ॿियो कोई कुझु न कंदो आहे। अॼु अगरि इंसानु चाहे त पंहिंजा सुठा कर्म, सुठे बोल, सुठी सोच सां पंहिंजी तक़दीर एॾी ऊची ठाहे सघंदो आहे, है न, चाहे त करे सघंदो आहे। लेकिन माण्हू सोचंदो आहे इहो त भॻवानु न करे सघंदो आहे। भॻवानु त सिर्फ़ु असांखे छा कंदो आहे, रास्तो ॿुधाईंदो आहे। भॻवानु त सिर्फ़ु असांखे ज्ञान ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे, शक्ति ॾींदो, है न। तव्हां त पंहिंजे ॿारनि खे छा कंदव, स्कूल में एडमिशन ॾियारे सघंदव, किताबूं वठी ॾींदव, बैग वठी ॾींदव, हुनखे उथारे करे स्कूल मोकिले सघंदव, इहे ई करे सघंदव न।
ॿियो छा करे सघंदव? उन जी जॻह एग्ज़ाम थोरी ॾेई अची सघंदव, उन जी जॻह पढ़ाई थोरी कंदव। हाणे उहो जेतिरी महिनत करे, है न। ॿार चए उहो त ॾाढी होशियारु आहे, उहो त ॾाढी हीअं आहे, त उहो हर हिकु चीज़ हिकु त हूंदी आहे पिछले जन्मनि जो बि संस्कार हूंदो आहे। हिकु हूंदो आहे की माण्हू खे महिनत करणी पवंदी आहे, है न। हिकु हूंदो आहे कि घर जो वायुमंडल बि फ़र्क़ु पवंदो आहे, है न। जीअं नंढेपन में कोई ॿार नंढेपन खां ई सिंसियर हूंदा आहिनि, कई ॿारनि खे असांखे महिनत कराइणी पवंदी आहे। माउ पीउ खे बि हुन रीति हुननि सां महिनत करणी पवंदी आहे, है न। त ॾाढा सारा रीज़न्स हूंदा आहिनि। हिन करे असांखे कंहिंखे ॾिसी ईअं न सोचिणो आहे हिन जी तक़दीर केॾी ऊची आहे, ॾिसी केॾो सुठो आहे, हिन जो जीवन केॾो सुठो आहे, असां ईअं छो आहियूं। त उहो बि हिकु आत्मा आहे, है न। उहो बि हिकु आत्मा आहे। हिकु त हुनजा पिछले जन्मनि जी तक़दीर जे कारण हुनजी तक़दीर ऊची आहे, ॿियो हिन जन्म में बि उहा हुन रीति हले थी त ऊची आहे। असां कंहिंखे गारियूं ॾींदासीं, कंहिंजी निंदा ग्लानी कंदासीं, कंहिंजे बारे में ॻाल्हियूं फैलाईंदासीं, है न। काम क्रोध लोभ अहंकार वशी करे कर्म कंदासीं त असां पंहिंजी तक़दीर खे लकीर ई लॻाईंदा आहियूं, है न। इंसान के जीवन में जो ॻाल्हियूं आहिनि न, भई जीवन खे माण्हू ॾाढो ई सोचे थो बसि इहो जीवन आहे, हिन खां पोइ त आहे ई न। हिकु त सभिनि खां वॾी ग़लती इहे करे थो इंसानु, सोचे थो कि बसि असांखे इहो ई त मनुष्य जनम मिलियो आहे, पहिरियों त अलाए असां छा हुयासीं, है न। ॿियो ग़लती किथे थो करे कि भॻवान खे हिन ई धरती में ढूंढे थो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि न त असांजो इहो पहिरियों जन्म आहे, असां त इलाही जन्म वठी करे इहो चोलो वरितो आहे, इहो शरीर। त सोचो असां हेॾा जन्म वठी आया आहियूं त असांजी आत्मा कहिड़ी थकी वई हूंदी न। ॾिसो अॼु ॿार जॾहिं आत्मा जॾहिं नंढे शरीर में ईंदी आहे, है न, त हुनखे केॾो सुठो लॻंदो आहे। पोइ धीरे धीरे उहा वॾी थींदी आहे, शादी करे आत्मा, पोइ पंहिंजी गृहस्थी बसाए, मतिलबु उहो खेल कूद। पोइ बुढ़ापे में आत्मा थकिजी पवंदी आहे न। चवंदा आहिनि न कई ॿुढा माण्हू, मतिलबु आत्मा जो ॿुढे शरीर में हूंदी आहे न, उहो चवंदी आहे हाणे मां थकिजी पई आहियां। त माण्हू त उनखे हुन हिसाब सां ॾिसंदा आहे, भई तूं अॼु त कुझु कयो ई कोन थी, तूं छो थकिजी पई आहीं, है न। सम्झो कोई ॿुढा हूंदा आहिनि न, त उहो कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि हाणे बसि मूंखां नथो पुॼे, मां थकिजी पई आहियां, बसि हाणे मां वञा। त इहे आत्मा चवंदी आहे, आत्मा चवंदी आहे हाणे मां हिन शरीर में रही करे ॾाढो कमु कयो आहे, ॾाढो पाठ वॼायो आहे, हाणे मां थकिजी पई आहियां, हाणे मां वञा, मतिलबु हाणे मां वञी करे नयो शरीर वठां। पोइ ॾिसो ॿार कीअं हूंदो आहे, हिकु त बुढ़ापे में बि आत्मा कुझु कमु न करे पाईंदी आहे, पंहिंजे शरीर सां थकिजी पवंदी आहे न वीचारी। हिकु पूरो जन्म ॿार खे पहिरियों पढ़ायो लिखायो, पढ़ाई में बि थकान त थींदी आहे, पोइ नौकिरी धंधा करो, पोइ ॿार पैदा करो, उन्हनि खे पालो करो, त आत्मा थकिजी पवंदी आहे। रोज़ जे हिसाब सां थकान न, त सोचो हिकु जन्म में ई आत्मा केॾी थकिजी पवंदी आहे। हीअं जेकी आत्मा सत्युग खां आई आहे त हुन त पूरे 84 जन्म वरिता अथई, त उहा आत्मा थकिजी पई हूंदी न हाणे। मतिलबु हुन में कोई गुण न, कोई शक्ति न, कोई सम्झ न। त जीअं हिकु फ़ोन आहे, असां हुनखे राति जो चार्ज कयो, सुबुह जो सॼो ॾींहुं हलायो त राति ताईं डिस्चार्ज थी वेंदो न। त ईअं ई आत्मा बि हूंदी आहे, आत्मा बि जनम मरण जे चक्कर में अची करे डिस्चार्ज थी वेंदी आहे, हुन में शक्ति न हूंदी आहे, सम्झ ख़तमु थींदी वेंदी आहे। पोइ कोई ॿार अगरि ॾाढो ई पढ़ाई लिखाई में होशियारु आहे, असां त सोचंदासीं न असांजो ॿारु हीअं छो आहे, छो जी तव्हांजे ॿार मतिलबु उहा आत्मा ॾाढा जन्म वठी करे आई आहे, त उहा थकिजी पई आहे, उहा आत्मा हाणे हाणे आई हूंदी, त उन जे हिसाब सां उहा थकल न हूंदी। कोई आत्मा सत्युग खां आई, कोई त्रेता, कोई द्वापर, कोई कलयुग, ऐं कोई आत्मा हाणे कलयुग में आई आहे, त उनजो दिमाग़ त सुठो हूंदो, अञा आत्मा में शक्ति हूंदी। मतिलबु कोई फ़ोन असां चार्ज करे हाणे शाम खां ई यूज़ था करूं त उहो थोरी डिस्चार्ज थींदो राति ताईं।
जेको सुबुह खां यूज़ कंदासीं उहो डिस्चार्ज थी वेंदो। इहे ई कई आत्मा सुबुह मतिलबु सत्य खां पाठ वॼाईंदी त थकिजी पवंदियूं हूंदियूं आहिनि, त उन्हनि खां अहिड़ी पढ़ाई लिखाई बि न थींदी आहे। त इहे ज्ञान परमात्मा असांखे ॾींदो आहे न, त असांखे इहा जो असां ईअं कंदा आहियूं न, ईअं करे थो त ईअं छो नथो करे, हीअ मुंहिंजी नुंहुं करे थी त ईअं छो नथी करे, हीअं हूअं, इहे सभु ख़तमु थी वेंदो आहे। छो जी हाणे सम्झ अची वई न, भई आत्मा में जंहिंमें आत्मा में शक्ति हूंदी, सम्झ हूंदी, उहो हुन अनुसार ई कंदो। न आहे त असां भॻवान खे प्रार्थना करे, भॻवान खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति भरूं या हुनखे दुआयूं ॾियो। त हिन रीति असांखे छा करिणो आहे, पंहिंजी तक़दीर खे ऊचो ठाहिण जो कमु ऊचो कीअं ठाहे सघंदा आहियूं, जॾहिं असां पंहिंजे तन मन धन सां अहिड़ा कर्म कंदासीं कि माण्हुनि जी दुआयूं मिलनि, तॾहिं असांजी तक़दीर ऊची थी वेंदी आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिन ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। बाप खे यादि करो,